नाज़रीन हींअर असां पीरवतियो स्कूल में मौजूद आहियूं, जिते तव्हां ॾिसो था त फर्नीचर जी बि वॾी माना खोट आहे। ऐं ॿियो त स्कूल जेको आहे बिल्कुलु ज़बून हालत में आहे। हे तव्हांखे असां ॾेखारियूं पिया था, नंढड़ा ॿार आहिनि जेके हेठि वेठा आहिनि। हे पीरवतियो जो स्कूल जंहिंजी मुकमल दीवारूं ख़तमु आहिनि ऐं जेका स्कूल जी बिल्डिंग आहे उहा बि ज़बून हालत में आहे। ऐं नंढड़ा फर्नीचर जी खोट जे करे हेठि तालीम पिराए रहिया आहिनि। असां आला इंतिज़ाम इहा अपील कंदासीं त पीरवतियो स्कूल जेको आहे उनजे जल्द खां जल्द उन फर्नीचर जी खोट पूरी कई वञे। ये साईं ॻोठ पीरवतियो जो प्राइमरी स्कूल ये मुकमल छित किरी पई आहे। स्कूल में शागिर्द ख़ौफ़ जे करे वीचारा ॿार वणनि जे हेठों वेठा आहिनि, रोड ते ॿार वेही था तालीम पिराइनि। हे स्कूल जी छित आहे जंहिंजो सरियो ज़ाहिर थी वियो आहे, पंहिंजो पाण किरे बि थो। जेको स्क्रैप थियो आहे एक क्लास जी ये हालत है। केतरा जे करे शागिर्द ज़ख्मी भी थिया आहिनि, पर इंतज़ामिया जी लापरवाही, एजुकेशन जी ऑफिसरनि जी लापरवाही आहे, जंहिंजे करे ये बिल्डिंग मुकमिल तौर तबाह थी वई आहे। इन में इंसान अंदर वेही न थो सघे, न शागिर्द था पोइ खां वेही सघनि, न उस्ताद था वेही सघनि। ये हालत आहे स्कूल जी। ये छित ॾिसो, छित जेका आहे मुकमिल किरी पई आहे। हाँ उहे बि न, उहा बंदि कयमि, उहे त कोन आहे। सोशल ते दीवारूं सफ़ा तबाह थी वञनि चो तरफ़।